मदीने जी मिट्टी में ऐब कढे उनके 30 कोड़ा हणो 30 कोड़ा हणो उनजी इहा सज़ा आहे कि मदीने जी मिट्टी जे ते साईं जा कदम लगा कदम मुस्तफा जी मोहब्बत मुस्लिम जी निशानियां मदीने वाले जी इज्जत ताज़ीम तौक़ीर ईमान जेको मुस्तफा जी बेअदबी करे गुस्ताखी करे महबूब त महबूब हिन पर हुजूर जे मदीने जी मिट्टी आ न मिट्टी मदीने जी इमाम मालिक साईं जी फतवा है त मन काल लितुराबिल मदीनत रदियतुन दुरिब 30 दर्रा जेको चवे मदीने जी मिट्टी में ऐब कढे उनके 30 कोड़ा हणो 30 कोड़ा हणो उनजी इहा सज़ा आहे कि मदीने जी मिट्टी जे ते साईं जा कदम लगा कदम वारे जी जेको बेअदबी करे उनजी सज़ा छा हूंदी मन सब नबीन फक़तुलू हो जेको के नबी के घट वध गालाए उनजी सज़ा ई आहे उनके सिर कलम कयो भली काबे में वनी लिखे इब्ने खतल बैतुल्लाह के खिलाफ में मुंह मेढ़े लिखी बीठो या रसूल अल्लाह इब्ने खतल गुस्ताख रसूल काबे के खिलाफ में लिखो बीठो हबीबन फरमाता रब जो हुक्म हुआ इन्हें के काबे के खिलाफ में तलवार हरी सिर कलम करे मुझो वसाले न यो जेको मीरपुर खास वारे ने सिपाही जा हथ चुमा माने जा हथ चुमा जे हथ सां ने गुस्ताख रसूल के शूट कयो गुलाम ये रसूल में लहो जो इश्क मुस्तफा बैत मत खड़ी लब्बैक लब्बैक या रसूल अल्लाह लब्बैक 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 या रसूल अल्लाह मिठा चोरी जोरी जिन्ना शराब बेयाई गुनाह करे उनके तौबा जो मौको दिबो तौबा कर माफी वठ पर जेको रसूल जी गुस्ताखी करे उनके तौबा जो चेपो ही न असा जो ईमान इहो असा जो अकीदो इहो आहे मिठा हे सिपाही वाला हुजूर जा आशिक न आहिनि तव्हां आशिक आहियो सिपाही आशिक न आहिनि छा हींअर बि मीलाद में वेठा आहिनि सिपाही मिठा हो अता हो बलोचिस्तान वारे में कमाल कयो ख़ूब सिपाही हुए असा खैरतमंद मुस्लिम आहियूं बेगैरत न आहियूं खैरतमंद उहो आहे जेके मदीने वारे मीर सां सची मोहबत हुजे ॿी असांखे ॻाल्हियूं ॾियो असांखे घटि वधि ॻाल्हायो सही वेंदासीं पर पंहिंजे नबी जे ख़िलाफ़ असां अल्लाह ताला जल शान असांखे मुल्हिदन खां बचाए सचो मोमिन बणाए ऐं मदीने वारे मीर जे रहमत जो सायो नसीब फरमाए वमा अलैहि इल्ला